जेके याकूत मरजान जूं ठहलाऊं एक नदीनो माए 70 हेड़ा कुराना भी जवान थी 70 हूरन जा घोट बनवा अजो कुरान वारा हूरा भी एड़ियों ॾीनो आए जेके ये बंदू हुंदियों जी मोती सिप में बंदू हुंदो आ अचे कुरान वारो तो घोट बनायो वाड़े वा कुरान अल्लाह तोखे जन्नत में जाए दींदो मानू कुरान नथा पढ़न हाफिज़ आलिम नथा कन मुला थींदा वडा ऑफिसर क्यों अरे कुरान हथन में आ कुरान वारन के रब अण गुरियो एडो तो दे जो हिसाब भी निंद भी कुरान वारा था कर पंज वक्त करते भी कुरान वारन के दो हे अण गुरी खिदमत भी मानू कुरान वारन जी था कर जो कुरान जे करे पढ़ाए बच्चन के कुरान हाफिज़ कर आलिम अमल वारे के ऐलान थींदो 70 मानू जन्नत दे वरतियूं सुभान अल्लाह न कर थकल हो तो मां जोर जाऊं अल्लाह हे वो कुरान दो बुधाया जाते सब छदे वे नहीं हे कब्र में भी शाम करे बींदी अरे महशर जे मैदान में मानू पगड़ में गोता खंदा कुरान वारा जो अर्श जे छाव जे तौंदा पूरा एडियो ये मोती सिप में बंद हुंदो आ मता कुरान वारो चे मता मवाइद चे मता नबी जो आशिक चे रब ये तो बाजार में पई घूमे ये तो टमाटा पई वटे ये तो पटाटा पई वटे ये तो सौदा पई चुकाईनी वटे ये कपड़ा पई वटे ना एडू हयादार दीनो माए एडू पूरा ये बंद करे तुझे करे विहारियों तम ये मोती सिप में बंद हुंदो आ जेके कावड़ त न कंदई रहल त न दींदई हेरे हेरे कंदी जाए तोड़े कावड़ में निहारी जूं भी न फीहिन कासिरात थकल हो मिठो कुरान तो बड़ा फीहिन जन के या बुंदी हथ में हुआ भी छड़ियों या असां जी मथे नजर आ उहो राज़ी थी बस केर रब्बु फीहिन कासिरात लम यतमिसुहुन्ना इंसुन क़ब्लहुम वला सदको ने कुरान तुझे नाले तो हिन में तो चवई अरे हया कर हिन में तो चवई मानुन के तो हूरा न देखारियूं तम जिन्नन के भी न देखारियूं तम जेका डिंगी मखलूकात निकल उन्हन के भी न देखारियूं अचे कुरान वारो त 70 हूर जो घोट बनाए राज़ी क्या हिन उते माखे राज़ी क्यों अज मां अल्लाह राज़ी कयो बड़ा कुरान डाढा गला इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया उते तो राज़ी क्यों अज आप कुरान वारा तो मां राज़ी क्या नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत कुरान हाने ऐलान थींदो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती डाढा न तो चे सुभान अल्लाह रब चौंदस खास
मेहमानन जे टोलीअ में शुमार थी हाणे दाखिल थी जन्नत में त दुनिया वारा दुख लाहे छॾिया मज़ा जन्नत में थी वलियन जी ज़ियारत इमामन जी ज़ियारत सिद्दीक़न जी ज़ियारत शहीदन जी ज़ियारत नबियन जी ज़ियारत मोहम्मद मुस्तफा जो दीदार पर हिन कुरान में लिखियो पियो आहे जो रब जे ज़ात जो भी दीदार बड़ा कुरान नथा ॻाल्हायो फमन का यरजू लिका सदको अञा कुरान जे नाले हिन जो नतीजो उते मिलंदो छो त कुरान वारनि खे मजूरी रब पाण दी कुरान वारनि जी मजूरी रब वटि जो जन्नत दी पंहिंजो दीदार भी कुरान वारनि मोमिनन मुवहिदन खे कराईंदो फमन कान यरजू लिका रब्बिही सुभान अल्लाह गर्दा जा सुभान अल्लाह फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा नारे तकबीर अज़मत कुरान नारे तकबीर हे नौजवान बेचारा हसीन जमील कतारियूं करे बीही करे कुरान खे ॿुधी रहिया घबरायो न को ॾींहुं उहो थींदो जॾहिं जन्नत मिलेव त ॾुख ई लही निंड फिटाए आया हे नौजवान हे बोड़ा हे गरीब हे अमीर अॼु कुरान जे सॾे ते आयो आहियां कुरान जो सॾो ईअं सम्झजांइ ॼणो जन्नत जो सॾो वल्लाह यदू इलल जन्नत वल मग़फ़िरा अरे हिन कुरान में लिखियो पियो आहे रब पाण थो सॾे मोमिनन खे जन्नत ॾे अचो त माफ़ी बि ॾियां त जन्नत बि सुभान अल्लाह अल्लाह दीदार कराईंदो जंहिंखे ॿ ॻाल्हियूं हूंदियूं घणियूं नथा ॻाल्हायो घणियूं ॿ हिकु मुंहिंजे इबादत में ॿिए खे शरीक न कनि पहिरियों चई त अमल सालिह कनि नमाज़ रोज़ो हज ज़कात खैर खैरात भुखिया खारा उघाड़ा ठकान अल्लाह हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए अगे मानू पेरे प्यादे पंध वेंदा हज ते के रस्ते में रब के प्यारा थी वनी के हज करे मोटी चन हाने पौना 3 कलाक जहाज जिते तेंदो वठे तभी मानू कावड़ा वेठान सलाम तो उनन के पानी पियो खपी वने मानी खादे जो सामान खपी पियो वने वेचारन जी निंद पूरी नहीं जबलन में हलो हला पंडन जी तभी मुबारक उनन के जेके पेरे प्यादे हज करे आया सुभान अल्लाह ही नथा चओ सुभान अल्लाह यो मुल्क दिसी आ त दुख लग हजरत मालिक बिन दीनार मां मोटी पंजे मौजू ते जवे तो मां घोड़े ते सवार थियो वञा हज ते काडे हज
रस्ते में ॾिसां ते हिकिड़ो माज़ूर मारे कंदो मां दुआ घुरण वारो आहियां। हज़रत मालिक बिन दीनार उन माज़ूर खे चयो हथ भी कपियल अथसि पेर भी कपियल अथसि रेड़ियूं ॾींदो थो वञे अदा काॾे थो वञे जंहिं हज ते थो वञे बीठल सुभान अल्लाह नथा कयो अल्लाह। हज़रत मालिक बिन दीनार चयो अबा गालान ये हले त जगह मां वटा मां खयूं हला त जवाब माज़ूर छा चयो सोन जे पानी सां उन जे लफ्ज़न जे लिखजे तभी सोन जी इज्जत घटा उन माज़ूरन जे लफ्ज़ जो मान रब वटा मथे छा चई साईं हलो ता भली हज ते घोड़े ते सवार थी हज ते हलो मां पर चाहण वञा यार खे घोड़े ते चढ़ी टिकी करे लहे करे वञा इहो माखो न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेड़ियूं ॾींदा वञी यार पर चाहींदा ॾाढो चओ सुभान अल्लाह। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चयो मां काबे में बुगुस उहो काबो जंहिंजी कुरान तारीफ़ करे इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास सुभान अल्लाह दकर थकल सुभान अल्लाह लल्लज़ी बिबक्कत मुबारका मुबारकम व हुदल लिल आलमीन का जगह जमीन ते कान अवल नंबर में बणियो त रब जो काबो बणियो उहो काबो जंहिंजे जहाननि जे लाइ हिदायत जो मर्कज़ बणाई तिन शयुनि खे बरकत वारो कई ज़ैतून जे वण खे बरकत वारो कई पाणीअ खे बरकत वारो कई काबे खे जो बरकत वारो कई सब जो सुभान अल्लाह। मां जो ॾिसां उहो माज़ूर काबे जो तवाफ पियो करे फलियतवफू बिल बैतिल अतीक हिकु लफ्ज़ कुरान में तो ॿुधाए अञा न वञे चओ पंहिंजी क़िस्मत खे रत रोईंदा आख़िरत में उहे माण्हू जन कुरान खे न सुञातो न सुञातो खिलंदा जन्नत ॾे रवाना उहे थींदा जन कुरान सुञातो। काबे जो तवाफ पियो करे माज़ूर वरी जो ॾिसां तो वो माज़ूर सफा मरवे ते पियो रेड़ियूं ॾे इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह जो सुभान अल्लाह एनो सफा जबल एनो मरो हाजी दा ड्रोड़ उमरे वाला दा ड्रोड़ अल्लाह 8 मिनट प्यान कलाक पूरो कलाक इंशाअल्लाह ताला सुभान अल्लाह जो 11 लगी 12 मिनट ध्यान 10-20 ते वेठो इंशाअल्लाह ताला 11 लगी 20 मिनटन ते खत्म कर सुभान अल्लाह चौड़ा सफा मरवे तेरे यूनी दे दिठो मां 8 तारीख
मिना में डिठो मास नाई तारीख अरफात में डिठो मास यादे एदी रहमत दी वसे देंगे किनारो सब जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह हाजी मर्दमायू अरफात में खिलमा नार दावाएं अल्लाह अकबर मर्दमायू ओ रब ओ मंजा साईं जबलन जे दा गुनाह खणी आया उते आया जाते डाडे आदम डाडी हवा के माफी ॾिनी आई रब तो माफी वठण आया के तो घबरायो न गुनाह तांजा थोड़ा मुझी रहमत जा घनिया ला तकनतु मिन रहमतिल्लाह सुभान अल्लाह द गयो गंदई भी हो बुधो कुरान 8 मिनटन में दुआ थीनी इंशाअल्लाह झोली रहमत सां भरजी इंशाअल्लाह मजूरी मिलनी दुआ रात जो मुस्तलफे में ॾिठो मां मारे कंदे खाली आसमान जे मर्द मायूं मथे मो करे रोई रब के दासन घेर कंदे हे कुरान अथन में आ नबी सैयू के दुआयूं रब अरफात में कबूल कयूं तके जो मुस्तलफे में कबूल सुभान अल्लाह खाली आसमान जेठो वेई रोइन सदिन था उते भी ॾिठो मां ॾही तारी पहिरियों शैतान के पथरियूं हणबियूं उन खां पोइ कुर्बानी कबी शैतान के पथरियूं हणी बीठो अल्लाह हाणे चई मुंहिंजा रब ओ मुंहिंजा साईं जेको मुंहिंजे वस में हो उहो त मां कयो हाणे कुर्बानीअ जा पैसा कोन मां काॾो आया ओ मुंहिंजा रब हीअ कुर्बानीअ जे बदले में मुंहिंजी जान हाज़िर कबूल फरमा हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे तो वो माज़ूर रड़ करे ज़मीन ते गिरियो उते जो ते ज़बान खुली ज़बान ते कलमो अचीस उते जो ते दम परवाज़ थीस एड़ा लफ्ज़ ॻाल्हाई जो जान भी रब कबूल करे यो थी हज अर्ज़ करायो तो अल्लाह जो दीदार उन्हनि खे थींदो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं फमन कान यरजू लिका सुभान अल्लाह क्यों त जेके आयतां पढ़ियूं माना कया सुभान अल्लाह लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा एक अमल सालिह कन ॿियो मुंहिंजी इबादत में ॿिए खे शरीक न कन हे क़ुरान अथन में आ जंहिंमें ॿ ॻाल्हियूं हूंदियूं 70,000 नूरानी पर्दा रब परे करे पंहिंजो दीदार कराए वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा दिल ठरे थी कुरान पर्दा हटी वेंदा रब चवंदुसि मुंह मथे कर त मां रब पंहिंजो दीदार करायां
मजा थी उते इन्नल्लज़ीना कालू सुभान अल्लाह जो दुआ घुरा मना करे इन्नल्लज़ीना कालू रब्बुनल्लाह सुभान अल्लाह जो डाड्या सुभान अल्लाह सुम्मस्तकाम जय शख्स जो अल्लाह वो जेको जहान जो पालनार इन गाल ते पक्को थी बीठो मत यकीन कई दुख तकलीफा मारा वतन छजे कंडे बच्चा कुर्बान कई माल कुर्बान कई दुख दिथई ई तकलीफा आयस पर यकीन माते कई हाने हिन कुरान में जई मौत पोडी दो मां नूरी मलाक मोकले जन्नत दी बिशारत दे वारी सुभान अल्लाह मौत पो अवल बिशारत जन्नत हे दे ये पट्टा जारू माल मलाक जन्नत में खलींदा ये मौद के देखारींदा ई दम परवाज थी ये अते मजवार ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नु व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून सुभान अल्लाह दादा तो सुभान अल्लाह मलाक जो न कब्र जो भाव कर न हशर जो रब तो वादो तो करे या कब्र बड़ा मिट्टी होंगी अंदर तुझे लापित जो बाग बन जीवे कब्र संवारनी थी आखिरत संवारनी थी बकम कर मजूरी कर कुरान जी गुलामी कर हुजूर जी वो तुझी जाए रब वट जन्नत अल्लाह ताला मौलाना अब्दुल वहाब साहब जी जलसे की कबूल फरमाए आमीन थोड़ो दुआ तां कराइंदो थोड़ो जमात के हां कल इन जलसे जा मेहमान खास कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद मामून